अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। सिंध हुकूमत जो तवानाई जी बचत लाइ वॾो फ़ैसिलो। सॼे सूबे में राति 9 वॻे ताईं मार्केटूं, बाज़ारूं ऐं शॉपिंग मॉल्स बंदि कया वेंदा। घरू खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। शादी हाल राति जो 10:30 वॻे बंदि कया वेंदा। होटल, रेस्टोरेंट्स, कॉफ़ी शॉप्स राति जो 11 वॻे ताईं बंदि थींदा। इस्पतालूं, मेडिकल स्टोर्स, बेकरियूं ऐं खीर जा दुकान खुलियल रहंदा। पेट्रोल पंप्स ऐं CNG स्टेशन्स बि पाबंदीअ खां आजू हूंदियूं। नोटिफिकेशन मूजिबि हुकूमत तवानाई बहिरान खे मुंहुं ॾियण लाइ कारोबारी वक़्तु महदूद करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं नओं कारोबारी वक़्तु अॼु खां लागू थींदो ऐं इहे पाबंदियूं 1 महीने ताईं बरक़रार रहंदियूं। पाकिस्तान FATF जी ग्रे लिस्ट में बरक़रार रहंदो या न, फ़ैसिलो अॼु थींदो। पाकिस्तान FATF जे 34 शर्तनि ते अमल दरामद करे छॾियो। ग्रे लिस्ट मां निकिरण लाइ पुरउमीद। जर्मनी जे गादी वारे शहर बर्लिन में FATF जे इजलास जो आख़िरी ॾींहुं ग्रे लिस्ट बाबति मुल्कनि जे स्टेटस जो ऐलान अॼु थींदो। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त इन भेरे पाकिस्तान जा ग्रे लिस्ट मां निकिरण जा चिटा इम्कान आहिनि। मुमलकती वज़ीर हिना रबानी खर जो चवणु आहे त FATF जे इजलास ऐं फ़ैसिलनि बाबति अफ़वाहनि खां पासो कयो वञे। फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स जो इजलास बर्लिन में जारी आहे। पाकिस्तान बाबति अॼु इजलासी पुॼाणी ते बाज़ाब्ता बयान जारी कयो वेंदो। सुभाणे पढ़े वज़ारत में मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी, जंहिंमें इजलास बाबति आगाह कयो वेंदो। पाकिस्तान जे FATF जी ग्रे लिस्ट मां निकिरण जा चिटा इम्कान आहिनि, जंहिंजो क्रेडिट इतिहादी हुकूमत ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ॾांहुं वञे थो। PTI वारा AN 240 में पंहिंजी शिकस्त ॾिसी भॼी विया। PTI जो लांग मार्च जमहूरी न पर इस्लामाबाद ते हमले जो मंसूबो हो, जंहिंखे इतिहादी हुकूमत नाकाम बणायो। इल्ज़ाम बाज़ियुनि ऐं कूड़ खे सच में तब्दील करण वारियूं ॻाल्हियूं करणु PTI अॻुवाणनि जी आदत बणिजी चुकी आहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो PTI अॻुवाण अली ज़ैदी जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त PTI जे अणॼाण माण्हुनि खे सफ़ारती क़दरनि जी ख़बर नाहे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान सां इस्लामाबाद में पीपल्स पार्टी जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द में यूसुफ रज़ा गीलानी ऐं ख़ुर्शीद शाह बि शामिल। मुल्की सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां पंजाब जे सूबाई वज़ीर अली हैदर गीलानी जी मुलाक़ात। पंजाब जी सियासी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि। इस्लामाबाद समेत पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। रावलपिंडी, मरी, लाहौर, फैसलाबाद, मुल्तान, झंग, सरगोदा, पिशावर, एबटाबाद, सवात, मालाकंड, लोअरदी, सवाबी, शांगला, मर्दान, नीलम, कोहाट, बिशाम, जलालपुर, हरीपुर, चारसदा, खोशाब, चनाब, चिन्यूट, रावलाकोट ऐं ॿियनि शहरनि में ज़िलज़िले जा झटका। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5 रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जो मर्कज़ अफ़गानिस्तान ताजिकिस्तान जो बॉर्डर हो ऐं ऊनाई 218 किलोमीटर रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जे झटकनि खां पोइ माण्हू ख़ौफ़ विचां ऑफिसुनि ऐं घरनि खां ॿाहिरि निकिरी आया।